अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर से आयो मेहरान टीवी न्यूज़ ऐं है रुखसार हैदर। सब का पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। आप जाए, इनके साथ जाए। एक मिनट सर मीडिया प्रेस, आप जाए। आप मैं इसको छोड़ रहा हूँ वजीर इरिगेशन को, आप इसको साथ लेके जाए, उसको दिखाए कहाँ चोरी हो रहा है। ये चोरी को बंद करेगा, अगर बंद नहीं करेगा तो फिर वजीर नहीं रहेगा। ओके, अब तो और क्या कर सकता, और इससे ज्यादा तो नहीं कर सकता ना। खुश। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध में पानी की चोरी बर्दाश्त न कंदासीं। आबाशी खाते के सूबाई वजीर सुहेल अनवर सियाल सिंध में पानी की चोरी न रोकराई त खेसि उहिदे तां हटाए छॾींदासीं। इरसा सिंध के पंहिंजे हिस्से जो पानी न पियो ॾिए। पुलिस की मदद से सूबे अंदर अमन अमान की सूरत हाल बेहतर थी है। मौलाना फजल रहमान जो एहतराम करूँ था, पर पीपी जो पंहिंजो नज़रियो है। शहबाज शरीफ के मौक़िफ़ के नवाज़ लीग जो ही मौक़िफ़ समझूं था। असांजो मौक़िफ़ कदें भी तब्दील नाहे थियो। सिंध के वडे वजीर सैयद मुराद अली शाह कचे में धाड़ेलनि खिलाफ भरपूर ऑपरेशन करण जो ऐलान करे छॾियो। वडे वजीर मुराद अली शाह शिकारपुर पहुंची कचे में ऑपरेशन दौरान शहीद एहलकार मुनव्वर जतोई और कैमरामैन हसीब शेख के वारसनि से ताज़ियत कई। मुराद अली शाह चयो आहे त घोटकी कश्मोर सखर शिकारपुर के कचे जे 1,50,000 एकड़ जमीन धाड़ेलनि खां खाली कराईंदासीं। ऑपरेशन सिंध पुलिस करे रही है। जरूरत पई तो रेंजर्स का मदद वठंदासीं। माज़ी में तेगो खान के अमन अवार्ड ॾियण में मुलवस ऑफिसरनि खिलाफ जांच कराए कार्रवाई कई वेंदी। शहीद एहलकारनि जूं कुर्बानियूं ज़ाया थियण न ॾींदासीं। ॿारनि जो समूरो ख़र्च सिंध हुकूमत भरींदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त सिंध में अमन अमान जो मसलो है। वज़ीर आज़म जी हिदायत जायज़ो वठण लाइ पहुतो आहियां। सूबे में गवर्नर राज न पियो लॻे ऐं कंहिंजी बि वज़ारत में मुदाख़लत करण न पियो अचां। वॾे वज़ीर सां गॾिजी सिंध में अमन अमान क़ाइमु कंदासीं। नादरा कराची में सुञाणप कार्डनि जे हवाले सां वॾी गैर ज़िम्मेवारी कई आहे। सुभाणे गवर्नर रेंजर्स एफसी हसास इदारनि जे अमलदारनि सां मुलाक़ात खां पोइ 4 वॻे प्रेस कॉन्फ्रेंस कंदसि। शिकारपुर के कचे वाले इलाके में धाड़ेलनि खिलाफ पुलिस जो चौथे ॾींहुं ऑपरेशन जारी। ऑपरेशन में मुख़्तलिफ़ ज़िलनि की पुलिस की वॾी नफ़री शामिल। इलाके की सख़्त निगरानी। धाड़ेलनि जा केतिरा ई ठिकाना बाहि रही तबाह। पुलिस तरफ़ां मुक़ाबले दौरान 20 ॾींहं अॻु अगवा थियल मुफ़्ती शबीर अहमद गिरोही के बाज़ियाब कराइण जी दावा। IG सिंध जो चवणु आहे त गढ़ी तेगो ऐं दुरानी महर वारनि इलाइक़नि में पुलिस कैंपूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि। कदकोट की दहशतगर्दी तोड़ अदालत में धाड़ेलनि की सहूलतकारी के इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल सरदार तेगो खान तेगानी ॿिया जवाबदार पेश। अदालत सरदार तेगो खान ऐं ॿियनि जवाबदारनि खे 9 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सरदार तेगो खान तेगानी चयो आहे त सियासी इंतकाम तहत गिरफ़्तार कया वियो आहे। हर वक़्तु पुलिस की मदद कई है। ईंदड़ चूंडनि में MPA शबीर अली बिजरानी ऐं आबिद खान सुंदरानी जो बाइकाट कंदासीं। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पानी जो सख़्त बहरान पैदा थी वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में पीपल्स पार्टी आबादकारनि जा पानी कोर्ट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। चंबल में बुकेरानी सब डिवीज़न रेगुलेटर ते चाकर शाख के आबादकारनि जो जंजीरनि सां मातम करे एहतजाज। लाड़काणो में पीपल्स पार्टी तरफ़ां जमील अहमद सुंगरो की अगवानी में इरसा की ज़्यादतियुनि ऐं पानी की कोर्ट खिलाफ़ सवे कारकुननि की एहतजाजी रैली। जमील अहमद सुंगरो चयो आहे त वफ़ाक़ सिंध सां बरखियाई करे पई। सिंध जो पानी नथो ॾिनो वञे। सिंध जूं ज़मीनूं सोकेड़े जो शिकार आहिनि। ज़्यादतियुनि सबब ज़राअत तबाह थी रही है। बुलड़ी शाह करीम भर सां ज़मीन की तकरार तां कपरी बिरादरी की 2 धुरियुनि में झेड़ो। 1 ॼणो क़त्ल, 5 ॼणा ज़ख़्मी। गोट खान मोहम्मद कपरी में झेड़ दौरान कुहाड़ी लगण सबब 26 वरियनि जो शफ़ी मोहम्मद कपरी क़त्ल थियो।